नाज़िर सांको वेझो ॻोठ गुल हसन शहर में पोरियत मुस्लिम मूसाणी जे घर के बाहि लॻण सबब संदसि अलाह ताला ऐं 2 वरियनि जो नीगर सड़ी फोत थी वियो, पर इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि बाहि मुतासिर पोरियत जी सार न लथी। उन हवाले सां ॾिसूं था नजीबुल्लाह शहर जी ही रिपोर्ट। सानको वेझो ॻोठ गुलहसन शहर में पोरियत मुस्लिम मूसाणी जे घर के ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में उन जो 2 सालनि जो मासूम ॿारड़ो अब्दुल जब्बार सड़ी फोत थी वियो ऐं 4 साला ॿियो नीगर वकार अहमद ज़ख़्मी थी पियो। चुल्ह मां चिणग उॾामण करे पोरियत मुस्लिम मूसाणी जे घर के बाहि वकोड़े वई, जंहिंजे नतीजे में हिकु मोटरसाइकिल समेत घर जो समूरो सामान सड़ी रख थी वियो। इन मौके ते बाहि मुतासिरीन जो चवणु हो त असां फायर ब्रिगेड अमले खे फौरी इतलाह ॾिनोसीं, पर फायर ब्रिगेड अमलो पहुची न सघियो ऐं पोरियत मुस्लिम मूसाणी जे ॿारड़े समेत घर जो अलो तलो सड़ी रख थी वियो। इन मौके ते बाहि मुतासिरीन ख़ानदान जी मदद ख़ातिर मुख्तियारकार ॾेरकी अशरफ अली पिताफ़ी ऐं सान्या वंद ॼाम शौकत अली ॾेर पहुची मुतासिरीन ख़ानदान जे ॾुख में शरीक थिया ऐं माली मदद कई। नंढड़ो ॿार 2 सालनि जो जेको फौत थी वियो आहे, असां पूरे ख़ानदान सां दिली हमदर्दी आहे, ॾुख में उन्हनि सां शरीक हूं। हाणे हिकु त घर सड़ी वियो आहे, टेंट खणी आया आहियूं ऐं राशन आहे ऐं कुझु मां पर्सनली हेल्प कई आहे। साईं ॾुख ईंदड़ वाक़ियो आहे, असांखे बि इतलाह मिली काथे रस्ते में हुयासीं, हीउ वाक़ियो थियो आहे, अचानक हुयो, कुदरती हिननि जी फैमिली में कोई बि न हो, नंढड़ो ॿार फौत थी वियो। असांखे जीअं इतलाह कयो ताहिर बाज़ सां गॾिजी करे जेकी पंहिंजी थी सघी आहे इन जी मदद कई आहे। तो ॾेर खे इतलाह कईसीं, पाणी वारी गाॾी न पहुची सघे, पोइ असांजे पाड़े में वेठा आहिनि गुलहसन शहर, उन बोतार शाहयार ख़ान ने फ़ोन कयो, उॿारे मूं गाॾी आई आहे, पर ॾेर की वारी गाॾी अञा न पुॻी आहे। इहो साईं नंढड़ा घर बीठा हुया, बाहि लॻी आहे, असां हुयासीं कोन, मज़दूरी कंदा आहियूं, मिल ते हुयासीं, 10:30 बजे जो टाइम आहे, उतां पोइ जंहिं महिल हली पिया असां। दुख त आहे न साईं, औलाद को मथे कोई शइ आहे, औलाद को सवाइ ॿी कोई शइ बि कोन्हे। मुंहिंजो नुक़सानु कोई शइ कोन्हे बचो घर में। अफ़सोसनाक वाक़ियो आहे, माली मदद जेकी थी वीचारे जो अफ़सोस इहो आहे त नंढड़ो हुनजो सड़ी वियो, उनजो त मदाउ थी बि न सघंदो, बाक़ी अलाह कंदो। हाणे हिकु ॿारड़ो 2 साल जो सड़ी वीचारो सारो कोलो थी वियो, ख़तमु थी वियो। माण्हुनि जे अचनि सां घर कुख न बचियो, न को वटी बची आहे, न को कटोरी, न को गिंदी, सफ़ा घर जा 5 ख़ाली खड़ा। खुले आसमान हेठि वेठल बाहि मुतासिरीन ख़ानदान वज़ीर आला सिंध ऐं आला अमलदारनि समेत सान्या वंदनि खां मददगार थियण जी अपील कई आहे। कैमरामैन गफ़ार शर सां गॾु नजीबुल्लाह शर, मेहरान टीवी, सानको।